जग जानी सिया राम। मैं सब जग जानी करऊं प्रणाम। जोग जुग पानी करऊं प्रणाम। जोर जुग पानी आकर चार लाख 84 आकर 4 लाख 84 जात जीव जल थल नभवासी। जाति जीव जल थल नभवासी। सिया राम। मैं सब जग जानी करऊं प्रणाम। जोर जुग पानी करऊं प्रणाम। जोर जुग पानी। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, श्री रामचरितमानस ते सत्संग सिंधी भाषा में हली रहियो आहे। हिन गंगाधाम उदासीन दरबार में जेको क्रम आहे सत्संग जो, उन में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। गोस्वामी तुलसीदास हिन रामचरितमानस जी रचना कई आहे, लिखियो आहे। शुरू में वंदना पियो थो करे, उस्तति। वही वंदना प्रकरण में अॼु नई वंदना शुरू थी थिए। तुलसीदास लिखे थो, जड़ चेतन जग जीव जत सकल राममय जान। बंदऊं सबके पद कमल सदा जोर जुग पान। सॼे जगत में जेतिरा भी जीव आहिनि, जड़ ऐं चेतन, मां उन्हनि सभिनीनि खे सभिनी जे चरणनि कमलनि जी वंदना थो कयां, ॿई हथ जोड़े करे। राममय समझी उन्हनि खे, राममई ॼाणे करे। जड़ जो अर्थ आहे जंहिंमें जान न हुजे, पत्थर भित छित जिनमें का जान न आहे।
ऐं चेतन उनखे चइबो आहे जंहिंमें जीवन आहे, जंहिंमें सोचण सम्झण जी शक्ति आहे। पर तॾहिं बि परिणाम अगर करे तो तुलसीदास जड़ खे, तो शायद उन्हनि में कुछ न कुछ चेतना आहे। पदार्थ, भित, छित, दर, दरवाजो, बाजो, हुआ तो जड़ आहिनि, निष्क्रिय आहिनि, पर कुछ सूक्ष्म दृष्टि सां इन्हनि में भी कुछ संवेदना आहे, जड़ में भी, तॾहिं त परिणाम तो करे। पाण नदियुनि खे भी परिणाम कंदा आहियूं। हाणे नदी जड़ आ या चेतन आ? जड़ आ, पर कुछ ॿियो कारण आहे। इहो ॿियनि के देश जी या संस्कृति कान्हे कि प्रकृति जी पूजा करे। असां पहाड़ खे भी आदर ॾींदा आहियूं, वृक्षनि पेड़ पौधनि खे भी आदर आहे। वणनि में त वैज्ञानिक भी चवनि था कि कुछ आहे, कुछ न कुछ उन्हनि में संवेदना आहे, तॾहिं त वधनि था, कुछ उहो भी महसूस कनि था ॾाढो सूक्ष्म रूप में। पर पत्थर में भी थोड़ी घणी कुछ न कुछ संवेदना आहे, या सुषुप्त अवस्था में आ। त हाणे अगर उहे भी चेतन, त पोइ असां केरु आहियूं? पोइ इहो विभाग करणो पवंदो। असां उहे आहियूं चेतन जिन खे विवेक आ, जेके धर्म कर्म जी ॼाण रखनि था मनुष्य, असां उहे जीव आहियूं। ऐं उहे आहिनि जिन खे कुछ ख़बर कान्हे, कुछ बोध कान्हे, जड़ आहिनि, निर्जीव। तुलसीदास चयो थो मां ॿिन्हिनि जी वंदना थो कयां, जड़ जी ऐं चेतन जी। हिन सॼे जगत में या वॾी ॻाल्हि थी वई। माना भितुनि खे भी प्रणाम थो कयां, पहाड़नि खे भी, नदियुनि खे भी, सभु अची वियो न एतिरे में। त जड़ चेतन में सभु अची वियो हिन जगत में। जड़ ऐं चेतन, जड़ चेतन जग जीव जत सकल राममय जान। मां उन्हनि खे राम समझी करे तो प्रणाम कयां। राममई माना उन में राम जो अंश आहे, परमात्मा जो, ईश्वर जो, ब्रह्म जो अंश सभिनीनि में आ। जीअं चवंदा आहियूं ईश्वर सर्वव्यापक आ, हर हंधि समायल आ, त पत्थर में भी आ पो त तुलसीदास चए थो मां उन राम खे ॾिसी करे जड़ खे भी प्रणाम थो कयां। मुंहिंजो प्रभु श्री राम, वो ईश्वर सभिनीनि में वसी रहियो आ। संत महात्माऊं चवंदा आहिनि, हिकु मिसाल ॾींदा आहिनि कि कंहिंजे भी नालो, कंहिंजो भी नालो खणो, सम्झो पहाड़, 3 अखर थींदा आहिनि पहाड़ में, उन 3 में 4 सां गुणा कयो त थी विया 12। उन 12 में 5 जोड़ियो त थी विया 17। उन खे 2 सां गुणा कयो त थी विया 34। उन में हाणे 8 सां भाग ॾियो, 8 थिया 24, बाक़ी घणा बचा? 2। इहो 2 ई आहे राम। हाणे ॿिए कंहिंजो नालो खणो, ही त 3 अखरनि जो नालो थी वियो। तव्हां नालो खणो साक्षी, उन साक्षीअ खे 4 सां गुणा कयो, 2 खे 4 सां गुणा कयो, घणा थिया? 8। उन में 5 जोड़ियो, उन खे 2 सां गुणा कयो, उन खे 8 सां भाग ॾियो, बाक़ी घणा बचा? त सभु राममय ई आ, सभु राममय। राम 2 अखरनि वारो ई आ,
हर कंहिं में, चाहे चइनि अखरनि जो नालो खणो, चाहे पंजनि जो नालो खणो, सब में राम ई निकिरंदो लास्ट में, छो त उहो समायल आहे। वो प्रभु श्री राम जो नालो 2 अखरनि जो अचो जपियो। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम। दो अक्षर में सब सुख समाया, सब सुख समाया, जिसने उचारा परम सुख पाया, जिसने हुए हैं सफल उनके, हर बिगड़े काम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। कलयुग में केवल यही नाम साचा, कलयुग में केवल यही नाम साचा, मिला है किनारा जिसने है बाचा, मिला है किनारा जिसने है बाचा, पाया है उसने, पाया है उसने, वैकुंठ धाम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जपे जात बंदे, जपे जात बंदे, सुबह और शाम, श्री राम जय
करे गोस्वामी तुलसीदास जड़ ऐं चेतन सभिनीनि जी वंदना तो करे। चए तो ॿई हथ जोड़े करे सभिनीनि में परमात्मा जी चेतना आहे, जड़ में भी चेतन में भी। जीअं पंखो, लाइट, हीटर, गीजर, एसी, इन्हनि सभिनीनि में हिकु ई लाइट आहे, रूप अलॻि अलॻि आहे। पंखो अलॻि कमु कंदो आहे, गीजर अलॻि कमु कंदो आहे, एसी अलॻि कमु कंदी आहे। उहा लाइट नज़र कोन ईंदी आहे, कार्य नज़र ईंदो आहे, कारण नज़र न ईंदो आहे। तीअं ई प्रभु परमात्मा साईं सॼी सृष्टि चलायमान आहे। मूल ऊर्जा, एनर्जी, मूल शक्ति उहा ई आहे, प्रभु परमात्मा। पोइ हू कार्य आहे, चाहे पत्थर, चाहे पहाड़, चाहे मंदिर, उन कारण जो ही रूप कार्य आहे। कारण न हुजे त कार्य भी न हुजे। परमात्मा आहे त ही पसारो भी आहे, ही संसार आहे, जगत। त उन परमात्मा खे ॾिसी करे तुलसीदास सॼे जगत खे प्रणाम थो करे। ऐं अॻिते अञा विस्तार सां थो चए, देव धनुज नर नाग खग प्रेत पितर गंधर्व बंदऊं किन्नर रजनीचर कृपा करो अब सर्व। सभिनीनि खे चए थो मुंहिंजे मथां कृपा कयो। कंहिंखे? देवता, देवताउनि खे थो चए, हे देवताऊं कृपा कयो, रामायण थो लिखां, भगवान राम जो जस लिखण जी इच्छा आहे, तव्हां कृपा कयो। धनुज माना दैत्य दानव, नर माना मनुष्य, नाग जाति भी थींदी आहे ऐं नाग जीव भी थींदा आहिनि, पक्षी, पक्षी में त सभु पक्षी अची विया, प्रेत, प्रेत उहे थींदा आहिनि जेके जीअं कोई मरी वेंदो आहे त उनखे हिकु ॿियो शरीर मिलंदो आहे, उहो घर में हूंदो आहे 12 ॾींहं, 12 ॾींहंनि खां पोइ वरी ॿियो शरीर, उनखे प्रेत चइबो आहे। पोइ कंहिंजो जनम ॿियो थी वेंदो आहे, कोई विश्राम में हली वेंदो आहे, कोई न बि वेंदो आहे, भिटकंदो आहे, ऐं कोई पित्र ठही वेंदो आहे, पूर्वज, पित्रलोक, हिकु पित्रलोक आहे, उते सभिनीनि जा पूर्वज रहंदा आहिनि। ऐं उहे पूर्वज उते भी पंहिंजे कर्मनि जे अनुसार सुख दुख भोगींदा आहिनि उन पित्रलोक में, ऐं के ॿियो जनम वठंदा आहिनि, पोइ उहे उते न रहंदा आहिनि। इहा वॾी सूक्ष्म दुनिया आहे। त पित्र, प्रेत, गंधर्व, गंधर्व थींदा आहिनि देवताउनि खां थोड़ा घटि, इंसाननि खां थोड़ा वधीक मथे, विच जी कैटेगरी। किन्नर, निशाचर, जेके राति जो जागनि, निशाचर, इन्हनि सभिनीनि खे गोस्वामी तुलसीदास प्रणाम थो करे, सभिनीनि खे उहो ई राममय ॼाणी करे। ऐं छा थो चए, मूं ते कृपा कयो। वरी आकर 4,84,000 जाति जीव जल थल नभवासी। चैन प्रकारनि जी जूनियूं थींदियूं आहिनि, अंडज, जेरज, श्वेतज, उत्तभुज। चेतन में हिकिड़ा मनुष्य थींदा आहिनि, असां सभु जेरज आहियूं। ॿिया अंडज थींदा आहिनि जेके अंडे मां पैदा थींदा आहिनि, पक्षी। ऐं ॿिया उत्तभुज माना पेड़ पौधा, वृक्ष, वनस्पति। ऐं श्वेतज माना जेके पसीने जी बूंदुनि मां भी पैदा थी वञनि, पाणी पाणी बिना कंहिं संयोग जे, जे जूं थींदी आहे। त ही चइनि प्रकारनि जी अथव केवल जूण। इन में सभु जीव अची विया, डायनासोर भी, डायनासोर खां वठी चूहे ताईं, मक्खीअ ताईं,
मनुष्य भी, जलचर भी, मछलियूं भी, पक्षी भी, नभचर भी, 4 ई आहिनि। ऐं वरी 4,84 लख जूणियूं भी मञियूं वयूं आहिनि। एतिरा आहिनि। जल जा मिलाए करे, थल जा मिलाए, नभ जा मिलाए, सूक्ष्म असूक्ष्म, कोरोना जो जेको सूक्ष्म वायरस आहे उहा बि हिकु जूण आहे। त 84 लख त का वॾी ॻाल्हि कान्हे। हाणे ॿुधण में पाण ॿुधंदा आहियूं कि असांखे 84 लखनि जूणियुनि खां पोइ मनुष्य जनम मिलियो आहे, पर हिन में मतभेद आहे, कोई फिक्स कान्हे। के चवंदा आहिनि ईअं एॾी लंबी यात्रा कोन कई आहे, परमात्मा कृपा करे असांखे मनुष्य ई ठाहियो अथई, पोइ असां मनुष्य ई ठहिया आहियूं हर जनम में, पुठिते कोन वेंदा आहियूं। हा, पोइ इहो थींदो आहे कि मनुष्यनि में निम्न कैटेगरीअ जो मनुष्य ॿियो जनम उनखे निम्न मिले, पोइ आख़िर कॾहिं थी सघे थो वापसि उनखे जानवर या पेड़ पौधो ठाहे छॾे, हीअ अस्तित्व। त चए थो 84 लख जूनियूं ऐं 4 प्रकारनि जूं जूनियूं हिन सॼे जगत में भरियल आहिनि। उन्हनि सभिनीनि खे मां प्रणाम थो कयां, सिया राममई ॼाणे करे। सिया राममई सब जग जानी, करऊं प्रणाम जोर जुग पानी। हथ जोड़े करे, 2 हथ जोड़े करे मां उन्हनि खे प्रणाम थो कयां। तुलसीदास जे मन में अलाए छा आहे ख़बर कान्हे, पर असांखे सोचणु खपे कि इहो सभु करण जो उद्देश्य छा। हू सभिनीनि खे थो प्रणाम करे, वॾो महान कमु शुरू करे रहियो आहे। इहा त ॾाढी वॾी उदारता आहे, न त सभिनि खे इग्नोर करे शुरू थी वञे हा। पर न, ही सभु नंढे मां नंढे जीव खे बि हूअ प्रणाम थो करणु चाहे, कोई बि रहिजी न वञे। ऐं असां अहिड़ा मनुष्य आहियूं जो कंहिंजो अपराध करे बि प्रणाम कोन कंदा आहियूं। का ग़लती असां ई कई हुजे, कंहिंखे दुखायो हुजे या कुझु कंहिंसां कपट कयो हुजे, त मन में बि प्रणाम इंसान ॾुखियो लॻंदो आहे। त हिकु ॻाल्हि मां चवणु थो चाहियां व्यास गद्दीअ तां, कि हिकु प्रयोग करे ॾिसो। मन ई मन में चओ कंहिं ॾींहुं फुर्सत में कि सॼे संसार में जेतिरा बि जड़ ऐं चेतन आहिनि, अगरि मां कंहिंजी दिलि दुखाई हुजे, मूंखे यादि कोन्हे, मूंखे ख़बर कान्हे, जाने अनजाने में मां कंहिंजो अपराधी आहियां, त मां उन खां हथ जोड़े करे माफ़ी थो घुरां, मूंखे माफ़ कयो। तव्हां ॿिए ॾींहुं परिवर्तन ॾिसंदा पंहिंजे जीवन में, छो त तव्हां माफ़ी घुरी वरितव। पोइ उते पहुची बि थी सघे जिते असांजो कर्म बंधन आहे। जाने अनजाने कंहिंखे जी दिलि दुखाई हुजे, किथे टंग हणाई हुजे ॿिए जे, या नेतागिरी कई हुजे, कंहिंजे पेट ते लत हई हुजे, घोट होटल में वेटर खे टिप ॾिनी हुजे ऐं असां हुनखे रोकियो हुजे, न ॾियोसि न साईं, छॾियोसि, एॾा न ॾियोसि, त किथे न किथे ॾोहारी आहियूं असां, किथे न किथे, कीअं न कीअं। त जाने अनजाने जड़ चेतन, अच्छा ईअं बि जोड़े छॾिजो, हिन जन्म में या कंहिं बि जन्म में मां कंहिंजी ॾोहारी आहियां, त मां दिलि सां माफ़ी थी घुरां, मूंखे उहो माफ़ करे। त हिकु ॾाढो वॾो परिणाम निकिरंदो हिन जो। ऐं कुझु वरी यादि अची वञनिव कि सच में मां हीअ ग़लती कई आहे, त हिन जो त अञा वॾो। ॾिसो, ईअं
थींदो तव तव्हांखे लॻे कि संकट तो अचे, कुछ परेशानी थी अचे, प्रसन्नता कान्हे, त इहो कमु यादि कजो कंहिंजो अपराध त कोन कयो आहे, जाने अनजाने या मजाक में बि कंहिंजो अनादर, ऐं ख़ासि कर कंहिं संत जो सचे संत जो मत हुननि जी परवाह कयो, फालतुनि जी। सचो संत बिना ड्रेस में भी तो थी सघे, मता उन जो असां अनादर कयो हुजे त यादि अची वञे त साम्हूं वञी माफ़ी वठूं, न अगर करे सघूं त मन ई मन में सचे दिल सां पश्चाताप कयूं कि मां ॿाराणीअ में अज्ञानता में हीअं करे छॾियो, त ॾाढो फ़र्क़ु अची वेंदो, परिवर्तन अची वेंदो। तुलसीदास उहो कमु थो करे कि मतां कोई पोइ द्वेष करे मूंसां, ॿियाई रखे ऐं वरी निंदा करे, ईर्ष्या करे, त इन करे मां सभिनि खे प्रणाम थो कयां। ऐं उहे बि सभिनी में सिया राम ई समायल आहे, सिया राम। चेतन में वसी थो तू, जड़ में भी आही हिकु तू, हर शय में तुंहिंजो पसारो आ, हर शय में तुंहिंजो पसारो आ। चेतन में वसी थो तू, जड़ में भी आही हिकु तू, हर शय में तुंहिंजो पसारो आ, हर शय में तुंहिंजो पसारो आ। तुझे इशारे सां हवा जो झोंको आ, तुझे दया सां ई लहरुनि में लोडो आ, तुझे इशारे सां हवा जो झोंको आ, तुझे दया सां ई लहरुनि में लोडो आ, तुझे दम सां ही हले सृष्टि सारी, बागन में खुशबू आ न्यारी खां नित न्यारी, सान खाई जाए आज ते मुझा प्रभु तू नाही तू। चेतन में वसी थो तू, जड़ में भी शय में तुझो पसारो आ। मंदर में महलन में कुटिया ऐं बंगलन में, लीलावंती सत्संग में जोग
अवंती सत्संग में, जोगिन जे झुंडन में, मथुरा में गोकुल में, गायन में ग्वालन में, समुंडन में नदियुन में, शहर जे गलियुन में, सान खाई जाए आज ते, मुझा फिर भूतू नाही तू, चेतन में वसी थो तू, जड़ में भी आही हिक तू, हर शय में तहजो पसारो आ, हर शय में तहजो पसारो आ। त सान काई जाया जिते मुंहिंजा प्रभु तू न हुजी। त सिया राम मैं सब जग जानी, इन में थोड़ो सम्झजो। सिया राम मैं सभिनि खे सम्झण खां पहिरीं उन जे भीतर वेठल राम खे प्रणाम कजो, शरीर खे न। छो त हुनखे कहिड़ी ख़बर आहे। हिकु माण्हू वञे पियो या चौपाई ॿुधी करे व्याख्या ॿुधी त हिकु छोकिरो आयुसि, चई साईं हेॾा न वञो, हिकिड़ो हाथी थो अचेव। त हिन चई अरे सिया राम मई सभु जग जानी, हिन हाथीअ में बि राम आहे। हाथीअ जे अॻियां वियो, हाथीअ खे हथ जोड़ियईंसि, हे प्रभु श्री राम। हाथीअ सूंड सां पकड़े करे गोल गोल फेराटियूं ॾेई पिठो कयईंसि। चई ही भैंसा ग़लति लिखी वियो आहे तुलसीदास, वठी भॻो हुन संत वटि जितां ॿुधी आयो हो। चई ही छा, इहो कहिड़ो तरीक़ो आहे, तव्हां असांखे ग़लति जानकारी था ॾियो। सत्संग में चयव सिया राम मई सभु जग जानी, सभिनी में राम आहे। त मां हाथीअ वटि अॻियां वयमि, उहो राम हो त मूंखे छो मारियईं। संत चयईंसि तूं हाथीअ जे पासे वए, छो वए, अगरि अचे पियो त तोखे कंहिं रोकियो कान। चई हा हिकु छोकिरे मना कई। त संत चयईंसि उन में राम कोन हो छा, उन छोकिरे में बि त राम हो। तूं पंहिंजे मन सां ई परिभाषा ठाहींदे या, तोखे हाथीअ में राम ॾिसण जी कोशिशि कई, नज़र कोन आई, तो पंहिंजो ज्ञान उते थोपियई, त छोकिरे में छो न थोपियई कि इहो बि राम आहे। अध ज्ञान विनाशकारी। त सम्झ जो राम सभिनि में कीअं आहे, चेतना जे रूप में, ऊर्जा जे रूप में। दुष्ट में भी राम आहे, खल में भी, पर छा आहे खल संग ग़लति करे वरितो, ग़लति संग करे, ग़लति आचरण करे, ग़लति कर्म करे रहियो आहे। इन करे उन सां ओड़ो व्यवहार कबो। पोइ उन सां राम थोड़ी पियो थो व्यवहार करे। राम त साक्षी थी ॾिसे पियो थो केवल। राम हिकु चेतना आहे सभिनीनि में, उहा सिया राम में। तुलसीदास चए थो जान कृपा कर किंकर मोहू, मूंखे पंहिंजो दास ॼाणी करे, सभु मिल करऊं छाड़ छल छोहू। मुंहिंजे मथां सभु कृपा कयो। सभिनीनि खे थो चए, दुष्ट सुठा जड़ चेतन सभिनि खे चए थो कि मुंहिंजे मथां कृपा कयो। मां तव्हां में राम सीता ॾिसी करे प्रणाम थो कयां, तव्हां बि मूं में राम सीता ॾिसो ऐं छल छॾे करे मुंहिंजे मथां कृपा कयो। मां छल छॾे करे, छल हटाए करे, कपट हटाए करे तव्हांखे प्रणाम कयो आहे। तव्हां बि मूं ते कृपा कयो, छल कपट हटाए करे। छल जो अर्थ आहे कपट, ऐं कपट तॾहिं थींदो आहे जॾहिं स्वार्थ हूंदो आहे।
स्वार्थ जे करे माण्हू छल कपट कंदो आहे, कुझु लोभ हुजे, कुझु इच्छा हुजे, कामना हुजे। ॿी त ॻाल्हि छॾियो, ईअं ॿुधो आहे कि देवताऊं बि छल कंदा आहिनि, छो त उहे स्वार्थी आहिनि। ॿी ॻाल्हि, तुलसीदास छा थो घुरे कि मां भक्ति कयां, भॻवान जा गुण लिखां ऐं ॻायां, त देवताउनि खे इहो बि पसंदि कोन हूंदो अथव। छो त देवताउनि खे लॻंदो आहे कि हिन धरतीअ जा माण्हू अगरि भगत थी करे मुक्त थी विया त असांखे पुछंदो केरु। जेको हिकिड़ो बि अगरि सुठो माण्हू, सुठो भली हुजे, धार्मिक हुजे, पर मुक्त न थिए, छो त मुक्त थी वियो त हिकु सुठो माण्हू अञा हलियो वेंदो जेको असांखे भविष्य ॾे। जेको देवताउनि छा ते पलजंदा आहिनि, इन्हनि सुठनि धर्म कर्मनि सां, पुण्यनि सां। त देवताऊं इहो चाहींदा आहिनि कि तव्हां पुण्य कंदा रहो, धर्म कर्म कयो, दान पुण्य कयो, पर मुक्त न थियो। धर्म कर्म सां हू वधंदा, मुक्त थी वेंदा त हुननि खे पुछंदो केरु। मुक्त माण्हू थोड़ी कंदो आहे धर्म कर्म। त देवताऊं विघ्न विझंदा आहिनि, दुष्ट त विघ्न विझंदा ई आहिनि भगत जे साधना में। देवताऊं बि उहे न चाहींदा आहिनि मुक्त थिए। ऐं ॿियो, जेके तव्हांजा पूर्वज आहिनि न, पितर, उहे बि कोन चाहींदा आहिनि कि मुक्त थिए, छो त तव्हां श्राद्ध ब्राद्ध जो कंदा आहियो उन्हनि जे लाइ, उन्हनि जे नाले ते कुझु बि कंदा आहियो, त चाहींदा आहिनि हा ईअं कंदा रहो असांजे लाइ, असां बि वधूं, तव्हांखे बि वधायूं, मुक्ति न। संत केवल चाहींदो आहे कि मुंहिंजो श्रोता, मुंहिंजी संगत मुक्त थिए। या गृहस्थी संत बि चाहींदो आहे कि मुंहिंजी गृहस्थ संत जी परंपरा में मुक्त थींदा वञनि। त तुलसीदास चए थो कपट छॾे करे, छल छॾे करे मुंहिंजे मथां कृपा कयो, सभई देवताऊं सभु, कि कोई विघ्न न पए, विघ्न न अचे। निज बुद्धि बल भरोसो मोहे नाही, मूंखे पंहिंजी बुद्धीअ ते भरोसो कान्हे। तुलसीदास थो चए कि मुंहिंजी का बुद्धि सुठी कान्हे, मुंहिंजी का मूं वटि बुद्धि का एॾी विशेष कान्हे, घटि बुद्धि आहे। अॼु जे समय में कोई चवंदो मुंहिंजी बुद्धि घटि आहे, मूंखे अकुल घटि आहे। तुलसीदास इहो थो चवणु चाहे कि मूंखे चालाकी कान ईंदी आहे, इनडायरेक्टली इहो ई थो चवणु चाहे, मूं में चालाकी कान्हे, मां सम्झी कोन सघंदो आहियां। ऐं ना ई मूंखे एतिरी बुद्धि आहे कि मां राम कथा एॾे सुंदर तरीक़े सां कविता जे रूप में लिखी सघां, मां ओड़ो कोन आहियां। तॾहिं मां तव्हां सभिनीनि खे गॾु खणी हलण थो चाहियां, ताते विनय करऊं सभु पाही, मां तव्हां सभिनीनि खे विनय थो कयां कि सभु साथ ॾियो। ॾाढो ऊंचो लक्ष्य आहे, को नंढो लक्ष्य कान्हे, ऊंचो लक्ष्य आहे। तुलसीदास जो लक्ष्य कोई नंढड़ो कान्हे। चए थो करन चाहूं रघुपति गुण गाहा, मां भगवान जा गुण थो ॻाइणु चाहियां। जो ॾाढो ऊंचो लक्ष्य आहे, ॾाढो वॾो लक्ष्य। पर ईअं थो करणु चाहियां जंहिंमें का ग़लती न थिए, जीवन जो कल्याण थिए, कंहिं बि चौपाईअ जो ग़लति अर्थ न निकिरे, दुरुपयोग बि न थिए। त उहा सही सही जानकारी मूं वटि थोड़े ई आहे, पर मनोरथ आहे। लघुमती मोर चरित अवगाहा, करन चाहूं रघुपति गुण गाहा, लघुमती मोर चरित अवगाहा। भगवान जा गुण ॾाढा आहिनि। भगवान जी अगरि महिमा प्रगट करणी हुजे, उन जी कथा, त ॾाढो वॾो समुंड आहे उहो। ऐं मुंहिंजी मत त थोड़ी आहे,
मूंखे कुछ भी ख़बर कान्हे। सूझ न एकऊं अंग उपाऊ, मूंखे त हिकु अंग भी ख़बर कान्हे कि लिखबो कीअं आहे काव्य, महाकाव्य। रामचरितमानस महाकाव्य आहे। दोहा आहिनि, सोरठ आहिनि, चौपायूं, पर उन्हनि में मैसेज भी आहे, कविता भी आहे, संदेश भी आहे, ऐं उद्धार थिए अहिड़ी शक्ति भी आहे, विश्राम भी मिले, बोध भी मिले, सभिनी शास्त्रनि जो सार बि अची वञे। एॾो वॾो महाकाव्य ठही त वियो, पर शायदि ओॾी महिल तुलसीदास खे बि ख़बर कोन हुई कि एॾो प्रसिद्ध थी वेंदो। हुनजो त केवल शौक़ु हो, इच्छा हुई, मनोरथ हो। चए थो मुंहिंजो मनोरथ एॾो ऊंचो आहे, ॾाढो ऊंचो आहे, मुंहिंजी औकात खां वॾो आहे मुंहिंजो मनोरथ। मां पंहिंजी औकात त ॾिसां पहिरीं कि मां इहो कमु करे बि सघंदुमि। लक्ष्य रखियो आहे ॾाढो वॾो ऊंचो। मन सूझ न एकऊ अंग उपाऊ, मन मति रंक मनोरथ राऊ। जेको मुंहिंजो मनोरथ आहे सो आहे राजा, ऐं जेका मुंहिंजी मत आहे सा आहे रंक। मुंहिंजी बुद्धि आहे ग़रीब रंक। पाण ई थो चए कि लक्ष्य ॾाढो वॾो रखियो आहे। मूं वटि साधन कोन्हनि, न मूं वटि बुद्धि आहे, न मूं वटि कोई वातावरण आहे, न को मूं वटि कुझु ॿियो आहे, पर मनोरथ त रखियो आहे। इन मां शिक्षा थी मिले कि जीवन में लक्ष्य ऊंचो रखणु खपे, सोच वॾी रखणु खपे। ऊंचो लक्ष्य उनखे चइबो आहे जेको कल्याणकारी हुजे, सर्व कल्याणकारी। ॾाढनि खे लक्ष्य ई कोन्हे कोई जीवन में, बसि फुद कंदा रहंदा आहिनि, कॾहिं ही करे वरितो, कॾहिं हू करे वरितो, रोज़ जो रूटीन साॻियो, थोरी गिला पचर करे वरिती ऐं बेहोशीअ में हलनि पिया था ऐं ज़िंदगी गुज़ारनि पिया था। पोइ ज़िंदगी काटे करे हलिया था वञनि। कोई लक्ष्य न। कंहिं माण्हूअ वटि कार त आहे, हलाइण अचेसि थी, पर न को उनखे इहो ख़बर आहे कि वञिणो केॾांहुं आहे, न उन वटि कोई नक्शो आहे, न रस्ते ते कोई मील जा पत्थर आहिनि, त उनजी यात्रा कीअं थींदी? हू छा कंदो? चवंदो हल थोरो हेसि ताईं था हलूं, वरी चवंदो हल हेॾां था मुड़ूं, वरी चवंदो हल हेॾां ॾिसूं छा आहे, वरी वापसि बि ईंदो। हू गोल गोल चक्कर ई काटींदो, जंहिंजो कोई लक्ष्य कान्हे। ऊंचो न त थोरो नंढो लक्ष्य त रखूं। हाणे कीअं थींदो आहे लक्ष्य निर्धारित? असांजे वीचारनि सां, असांजी सोच कहिड़ी आहे, असां कंहिंजे बारे में सोचींदा रहंदा आहियूं। छा असां पॉजिटिव सोचींदा आहियूं या नेगेटिव? अगरि असां सदाईं नकारात्मक ई सोचींदा आहियूं, उल्टो ई उल्टो दुख वारो ई सोचींदा आहियूं, त माना असां वटि कोई लक्ष्य बक्ष्य कान्हे, ईअं ई हलूं पिया था। अहिड़ो माण्हू पंहिंजो बि जीवन नष्ट कंदो आहे ऐं ॿियनि जो बि टाइम वेस्ट कंदो आहे। जिते वेंदो आहे न, उन्हनि जो टाइम ई वेस्ट कंदो आहे, छो त उन वटि ख़ुदि कोई लक्ष्य कान्हे, उद्देश्य कान्हे उन वटि जीअण जो। त माण्हू पहिरीं त थोरो वीचार करे, सुठो वीचार कंदो त लक्ष्य बि सुठो अची हासिल थी वेंदो, स्पष्ट थी वेंदो। ॾाढा वरी कुझु नओं करणु कोन चाहींदा आहिनि, जीअं हले पियो थो हलणु ॾींदा आहिनि। सोचींदा आहिनि कुझु नओं हिमत कयूं बि फेल थी वञूं त बेइज़ती केॾी थींदी। कुझु नओं करण जी चाहना स्फुरणा थिए थी, पर फेल वियो त खिलनि त माण्हू त छॾ, त इहे बि रहिजी वेंदा आहिनि। तुलसीदास लक्ष्य ॾाढो ऊंचो रखियो। उन वक़्तु कल्पना कयो, अञा ठहियो कोन्हे रामचरितमानस, अञा वंदना ई पई थी हले। तुलसीदास खे कोई एॾो माण्हू सुञाणनि बि कोन, विशेष कोन सम्झंदा आहिनि उनखे। ओॾी महिल पियो थो लिखे, ऐं जेको लिखे पियो थो
इहो बि यादि रखिजो कि केवल दिमाग़ सां कोन पियो थो लिखे, हृदय सां पियो थो लिखे, ऐं उनजे हृदय में सिया राम वेठो आहे। ऐं अॻिते लिखियो अथई कि रची महेश निज मानस राखा, भगवान शिव जी प्रेरणा सां पियो थो लिखां, उहो जेको लिखाराए थो मां उहो ई पियो थो लिखां। त उन अवस्था में ही चए थो मां ॾाढो वॾो लक्ष्य रखियो आहे, पर मुंहिंजी ओतिरी औकात कान्हे। इहा हिकु ॾाढी सुठी शिक्षा आहे कि लक्ष्य ऊंचो रखो पर एटीट्यूड न रखो। इते गड़बड़ थी वेंदी आहे ॾाढनि खां। लक्ष्य ऊंचो त वरी वाणी बि ऊंची, वरी ॻाल्हियूं बि ऊंचियूं, वरी बॉडी लैंग्वेज बि ऊंची। अरे भाई तो अञा रुगो लक्ष्य रखियो आहे, अञा उनखे हासिल कोन कयो आहे। उनखे हासिल करण जे लाइ विनम्रता रख, उनखे हासिल करण जे लाइ योजना ठाहे, पुरुषार्थ कर, मेहनत कर, त्याग कर, माण्हुनि जो ॿुध बि, असफलता थी थिए त निरीक्षण कर। इहा ग़लती थी वेंदी आहे। लक्ष्य ऊंचो, वरी लक्ष्य ऊंचे रखण सां ई पाण खे ऊंचो सम्झण शुरू थी वेंदा आहिनि कि ऊंचो थी वियासीं न, जलेबियूं। ऐं ऊंचा सां एॾो ऊंची वाणी आहे, ऊंचो ज्ञान आहे त ऊंचा थी वियासीं न। ऊंचो सोचींदासीं त न। तुलसीदास खां सिखो, लक्ष्य ऊंचो पर वाणी नीची, ऐं बॉडी लैंग्वेज बि नीची, ऐं अंतःकरण बि नीचो। पाण खे ग़रीब सम्झी करे, मिसकीन सम्झी करे, ऐं वॾो लक्ष्य जो मनोरथ छो नथा करे सघूं पाण थोरो ऊंचो कमु, थोरो सोच खां, लीक खां हटी करे नई सोच जो छो नथा करे सघूं, जंहिंमें कल्याण हुजे, भावना कल्याण जी, ना कि हाईलाइट थियण जी या बिजनेस करण जी। बिजनेस में बि इहो फार्मूलो कमु अची सघे थो, लक्ष्य ऊंचो पर धरतीअ ते, पेर ज़मीन ते। त लक्ष्य स्पष्ट हुजणु खपे कि मूंखे करिणो छा आहे। भली नंढो लक्ष्य हुजे, ईअं न कि देखा देखी हुजे। कंहिंजो लक्ष्य हूंदो आहे कि मूंखे बसि हिकु सुठो पैकेज मिली वञे, त इहो बि ठीकु आहे। लक्ष्य आहे तोखे पैकेज मिले, उन लाइ कर प्रयास, फ्रीअ में त कोन मिलंदो। पोइ जेको प्रयास करे पैकेज मिली वञे, जॉब मिली वञे, पोइ थोरो वीचार करे कि छा इहो ई मुंहिंजे जीवन जो आख़िरी लक्ष्य हो या मूंखे कुझु ॿियो खपंदो हो भीतर जो। अगरि सिर्फ़ु पैकेज जी लक्ष्य आहे त पोइ त उहो मूर्ख आहे, छो त आयु त बीतजे पई थी न, समय त वञे ई पियो थो, ऐं उहो महिनत बि पुरुषार्थ करे पियो थो, पैसा जमा करे पियो थो। कोई ख़र्च बि कोन करे सघंदो आहे पैसा, छो त टाइम कोन्हे ख़र्च करण जो। कोई ख़र्च बि कंदो आहे त ओतिरो ई थो करे सघे जेतिरो शरीर स्वीकार करे, त भोग बि केतिरा भोगींदो। आख़िर ईअं ई थो थिए कि सुठी ज़िंदगी जी करे बि, मेहनत बि ऐं सुख भोग बि, उमिरि त पूरी थी वञे न, त इहो बि सुठो लक्ष्य त नथा चई सघूं। तो इहो लक्ष्य पाए करे पोइ अञा ऊंचो लक्ष्य सोच। तुलसीदास त पहिरियों ई शुरूअ में ई सोचे वरितो, बिना सांसारिक उन्नतीअ जे पहिरियों ई सोचई हिकु ई लक्ष्य आहे। पाण राम कथा बि कंदो ई हो, ॻाईंदो हो, पर प्रेरणा थी हुनखे, त इच्छा थी, मनोरथ थियो, मां राम जा गुण ॻायां स्वांत सुखाया, पंहिंजे स्वांत सुख जे लाइ मुंहिंजी इच्छा आहे। पर न मूंखे कविता लिखणु ईंदी आहे, न मूंखे कोई ज्ञान आहे, न को मां को राम जो दर्शन कयो आहे, कुझु बि मूं वटि कोन्हे, न को वॾनि ज्ञानियुनि जो मूंखे कोई सपोर्ट आहे। करन चाहूं रघुपति गुण गाहा, लघुमती मोरी चरित अवगाहा, सूझन एकौ अंग पाऊ, मन मति रंक मनोरथ राऊ।
मत अति नीच ऊंची रूची चाची, चाहिए अमीय जग जुरे न छाची। भाई मुंहिंजी बुद्धि त आहे नंढड़ी, पर पाइण तो चाहियां वॾो लक्ष्य। ही त उहो ई आहे कि चाहना आहे अमृत पीअण जी, अमृत जंहिंसां माण्हू अमर थी वञे। पर मुंहिंजी औकात आहे छाछ जी। मूंखे कोई ॾुध बि न ॾे, छाछ बि न ॾे, मुंहिंजी उहा औकात आहे। पर मनोरथ आहे अमृत पीअण जी। इहो कॉम्बिनेशन ॾिसो, सोच ॾाढी ऊंची आहे, लक्ष्य मनोरथ ऊंचो आहे, पर मूंखे पंहिंजी हूअ बि ख़बर आहे, स्तर मूंखे ख़बर आहे मुंहिंजो कहिड़ो स्तर आहे, मां छा आहियां। इहो कोई करे वठे न एतिरो, सोच ऊंची, लक्ष्य ऊंचो ऐं भावना अहंकार हटाए करे हूअ नीची, बुद्धि नीची, एटीट्यूड न। त चए तो मूं ते खिलंदा बि ॾाढा ॼणा कि भाई तूं एॾो वॾो लक्ष्य, तुंहिंजी औकात आहे एतिरी, चए पाण ई तो चए, मूं ते खिलंदा सभु। तॾहिं मां सभिनि खे त प्रणाम पियो थो कयां। ऐं जेके सुठा माण्हू सज्जण आहिनि उहे मूंखे माफ़ बि करे छॾींदा। छमी है सज्जन मोर ॾिठाई, सुनी है बाल बचन मन लाई। जीअं नंढड़ो ॿार तोतलो ॻाल्हाईंदो आहे ऐं हठ कंदो आहे, जिद कंदो आहे, त भली ग़लति बि ॻाल्हाईंदो आहे त बि माउ पीउ उनखे इग्नोर कंदा आहिनि। त जेके सज्जण संत टाइप माण्हू आहिनि, भला माण्हू, उहे त मूंखे माफ़ करे छॾींदा। चवंदा ॿार आहे वीचारो, सोचण ॾिस, वॾो मनोरथ सोचे त सोचे। जो बालक कहे तोतर बाता, सुनह मुदित मन पित और माता। जीअं ॿार जी तोतली वाणी ॿुधी करे माता पिता ख़ुशि थींदा आहिनि, तीअं ई सज्जण माण्हू ख़ुशि थींदा। पर जेके कुटिल आहिनि, को वीचारी आहिनि, वीचार ई उन्हनि खे नेगेटिव ईंदा आहिनि, उहे खिलंदा मूं ते। हंसी है कूर कुटिल को विचारी, उहे खिलंदा। जे पर दूषण भूषण धारी, जेके जिन माण्हुनि जो भूषण आभूषण इहो ई आहे ॿिए जा दूषण ॾिसण। ॾाढनि माण्हुनि जो आभूषण इहो ई आहे, भई तो में क़ाबिलियत छा आहे, चवंदा अरे मां हिन जी पोल खोले सघां थो, हुन जी पोल खोले सघां थो, हुन जा अवगुण ॿुधाए सघां थो। ॾाढा माण्हू मूंखां पुछंदा आहिनि, हुन जा थोरियूं ॻाल्हियूं ॿुधाए, हुन जूं ॿुधाए, भई छा कंदो वई, इहो ई धंधो कंदो आहियां। अहिड़ा माण्हू साहु करे के सुठनि सॼणनि वटि, शालीन माण्हू वटि वञी करे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि। हाणे सज्जण ऐं शालीन माण्हू त हुनखे आदर ॾींदो, भई अचु भाई वेह, हुन तोखे आदर ॾिनो आहे, पर अगरि हू कंहिंसां ॻाल्हाए पियो थो त तोखे हली वञणु खपे। छो त तूं ईंदो ई फालतू चक्कर हणण, पर तूं वेही रहे बेशर्मो थी, ॻाल्हियूं प्राइवेट बि ॿुधण लॻे ऐं ॿाहिरि वञी ॿुधाइण लॻे, ऐं इहो ॿुधाइण लॻे कि मां त ख़ासि आहियां उन्हनि जो, मूंखे सभु शेयर कंदा आहिनि। त ॾाढनि जो धंधो ई इहो आहे। ग्राहक बि उन्हनि जा अहिड़ा ई हूंदा अथनि कि कुझु ॿुधाए, छा आहे न्यूज़, उन न्यूज़ ॿुधाइण में हिननि जा अवगुण ढकिजी वेंदा आहिनि ऐं उल्टो तारीफ़ ई थींदी अथनि कि यार हुन चयो आहे। ऐं उहो रुॻो इहो कमु कंदा आहिनि, नेतागिरी। तुलसीदास चए थो उन्हनि जो त आभूषण ई इहो आहे कि ॿिए जो दूषण, जे पर दूषण भूषण धारी, उहे मूं ते खिलंदा, उहे खिलंदा मूं ते, मज़ाक उॾाईंदा, मूंखे हतोत्साहित बि कंदा, चवंदा छा थो करीं। तुलसीदास चए थो पर हिकु ॻाल्हि आहे कि निज कवित कहे लाग न नीका, सरस हो अथवा अति फीका। पंहिंजी कविता सुठी लॻंदी आहे, तुलसीदास तो चए, भले मुंहिंजी ख़राब बि हूंदी न त बि मूंखे वणंदी, ईअं थो चए। पंहिंजी शइ,
कुछ शयूं पंहिंजूं ई सुठियूं लॻंदियूं आहिनि। जीअं ॿार पंहिंजो सुठो लॻंदो आहे, भली कहिड़ो बि हुजे, भली लक्षण न हुजनिसि, भली हुन में महिमाननि जे प्रति आदर न हुजे, त अहिड़ा बि ॿार पंहिंजे मम्मी पापा खे वणंदा आहिनि न, कहिड़ो बि हुजे। त पंहिंजी कविता पाण खे वणंदी आहे, पंहिंजो बेटो बिटिया गुड्डू गुड़िया इहे पाण खे ख़ुदि खे वणंदा आहिनि, पंहिंजी रसोई पाण खे वणंदी आहे। ईअं आहे छा? कीअं बि रोटी ठाहे ऐं तारीफ़ ख़ुदि ई कंदी कि ॾिसो केॾी सुठी ठाही आहे, हा चवणी पए साम्हूं वारे खे, सुठी ठही आहे न, हा त खाओ, अञा खणो। ॿियो छा वणंदो आहे? हा, ॿिए जी मोबाइल, पंहिंजी ज़ाल, ॿिए जी ज़ाल। अच्छा, इहो ॿुधायो पंहिंजी संगत वणंदी आहे या न वणंदी आहे संत खे? हा, वणंदी आहे पंहिंजी संगत। न त पंहिंजो जेको बि आहे, पुट जे अलावा पंहिंजो उहो न वणंदो आहे जेको नज़दीक आहे, पुट खे छॾे करे, ज़ाल थी या भाउ थियो या जेको बि आहे, पर संगत पंहिंजी बि आहे ऐं प्यारी बि आहे। ईअं थींदो आहे न। तुलसीदास उहो ई थो चए कि मुंहिंजी कविता, ईअं मुंहिंजी त नथो चए, चए थो पंहिंजी कविता कहिड़ी बि हुजे, चाहे रसीली हुजे चाहे फिकी हुजे, उहा कंहिंखे सुठी न लॻंदी आहे। निज कबीत के लाग ननिका, सरस हो अथवा अति फीका। राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम। जे पर भनित सुनत हर शाही, ते बर पुरुष बहुत जग नाही। राम राम सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम। तुलसीदास चए थो कि हिन दुनिया में अहिड़ा सुठा माण्हू ॾाढा थोरा आहिनि जेके ॿिए जी कविता या काई बि रचना ॾिसी करे ख़ुशि थींदा हुजनि। ॿिए जो पुटु, ॿिए जी का कविता या ॿिए जा गुण, ॿिए जो कुझु कयल कार्यक्रम ॾिसी करे ख़ुशि थींदा हुजनि। कोई माण्हू घर में सत्संग कराए, कुझु ॿियो आयोजन कराए ऐं सुठो करे सिस्टम, उन जी तारीफ़ करे कोई माण्हू दिलि खोले, उहे ॾाढा थोरा आहिनि। ऐं मां हमेशह चवंदो आहियां कि अगरि कंहिंजी सचे जी तारीफ़ न कयव, चुप करे वेही रहिया, त पोइ कूड़नि माण्हुनि जी त चापलूसी करणी ई पवंदव। उहे पोइ तव्हांखे नचाईंदा, छो त तव्हां उते चुनाव इहो ई कयो अथव। सत्य आयो हो तव्हां वटि, तव्हां हुनखे ठुकराए छॾियव। त ॾाढा थोरा माण्हू आहिनि। तुलसीदास हिते हिकु मिसाल थो ॾे कि हिन जगत में नदियूं ॾाढियूं आहिनि, तालाब बि ॾाढा आहिनि, पर समुंड हिकिड़ो ई आहे। हिकु ई आहे न, उहो ई अथव अरब सागर, हिंद सागर, इहे हिकु ई आहिनि। समुंड हिकु आहे, नदियूं ॾाढियूं आहिनि, तालाब ॾाढा आहिनि। हाणे थींदो छा आहे, कॾहिं बरसाति पवंदी आहे या ग्लेशियर पिघलजंदा आहिनि त नदीअ जो पाणी वधी वेंदो आहे,
तालाबनि जो पाणी वधी वेंदो आहे, पोइ इहे उछलजंदा आहिनि ॾाढो, ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि, पंहिंजा पंहिंजा किनारा छॾे करे ॿाहिरि वधी ईंदा आहिनि। पर समुंड केतिरियूं बि नदियूं पवनि, उहो उते ई धीर गंभीर ओड़ो जो उते ई किनारो हूंदो आहे उनजो। पर समुंड बि कॾहिं कॾहिं किनारो छॾे ॿाहिरि अची वेंदो आहे, कॾहिं कोई हुन सां न कि मूं वटि अॼु नदियूं आयूं आहिनि, नदियुनि जे अचण सां त समुंड कोन वधंदो आहे, हू सिर्फ़ु वधंदो आहे जॾहिं पूर्णिमा थींदी आहे, चंद्रमा जॾहिं पूर्ण थींदो आहे, उन पूर्ण चंद्रमा खे ॾिसी करे समुंड जो पाणी वधंदो आहे ख़ुशीअ में। ज्वार भाटा जंहिंखे चइबो आहे। तुलसीदास चए थो तहिड़ी तरह हिन संसार में नदियूं ऐं तालाब वारा माण्हू त ॾाढा आहिनि कि थोरो ई धन वधी वियो, थोरी इज़त वधी वई त पंहिंजी सीमा टोड़े छॾींदा आहिनि, आपे खां ॿाहिरि थी वेंदा आहिनि, उछलजंदा आहिनि, कूदजंदा आहिनि। पर समुंड केवल तॾहिं ख़ुशि थींदो आहे जॾहिं चंद्रमा खे ॾिसंदो आहे। ॿिए जी सुंदरता ॾिसी करे जेको प्रफुल्लित थिए उहो आहे समुंड। ऐं जेको थोरो कंहिंजे पाणी वधण ॿिए जे करे वधियो आहे पाणी, थोरो धन वधी वियो, थोरो सीज़न सुठी थी वई, या सम्मान मिली वियो, हार फूल पहनवा के आया हूं, त उहे पंहिंजी मर्यादा ई छॾे ॾींदा आहिनि, ॿाहिरि अची वेंदा आहिनि। पर पोइ थींदो छा आहे, कुझु टाइम खां पोइ नदियुनि जो पाणी बि घटि थी वेंदो आहे, तालाबनि जो बि घटि थी वेंदो आहे। तीअं हिननि जो बि अहिड़ा अनेक आहिनि, कमी कान्हे अहिड़नि माण्हुनि जी जेके सुख अचण ते प्रसन्न थी वेंदा आहिनि, वरी कुझु दुख संकट अचे त वरी चुप थी वेंदा आहिनि। पर समुंड हमेशह धीर रहंदो आहे। उन समुंड जहिड़ा माण्हू ॾाढा थोरा आहिनि जेके ॿिए जी सुठाई ॾिसी करे तारीफ़ में ख़ुशि थींदा आहिनि, ॾाढो प्रफुल्लित थींदा आहिनि। त तुलसीदास चए थो कि मुंहिंजो जेको दायरो आहे उहो त नंढो आहे, भाग छोट अभिलाष। ही पहिरीं ॿुधी वठो, जग बहु नर सर सर सम भाई, जे निज बाढ़ बढ़े जल पाई, सज्जन सकृत सिंधु सम कोई, देख पूर विधु बाढ़े जोई। ऐं दोहे में चए थो, भाग छोट अभिलाषु बड़, करूं एक विश्वास, कि मुंहिंजो भाग त नंढो आहे। तुलसीदास जो भाग त सही में नंढो ई हो, ग़रीब भाग। भाग त भाग खे चइबो आहे, ॿियो भाग हिस्से खे बि चइबो आहे। तुलसीदास जो हिस्सो ॾाढो थोरो हो, भाग में उनखे हिस्सो ॾाढो थोरो मिलियो, सुखनि जो, साधननि जो, ऐं भाग्य बि उनखे ई चइबो आहे। चए थो मुंहिंजो भाग त नंढो आहे, अभिलाष वरी वॾनि जो रखियो आहे। तब मूंखे हिकु विश्वास आहे, कहिड़ो विश्वास आहे, कि जेके समुंड वांगुरु माण्हू आहिनि न, उहे मुंहिंजी कविता ॿुधी ख़ुशि थींदा, ऐं जेके नदी तालाब वांगुरु आहिनि उहे त मज़ाक उॾाईंदा। पे हई सुख सुन सुजन, सभु खल करी हई उपहास। भाग छोट अभिलाष बड़, करूं एक विश्वास, पहई सुख सुन सुजन सब, खल करी हई उपहास, खल करी हई उपहास। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। हिते अॼु जी कथा समाप्ति ते